सभिनी खां पहिरीं अखर थो अचे लोक उहा तव्हांखे ख़बर आहे। हाणे बाक़ी लफ़्ज़ थो अचे नाटक। हाणे उन लाइ तव्हां छा चवंदा? तूं चुप कर। नाटक 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 न अटक। असांजे वहिंवारी जीवन में बि इस्लाम पाकनि में बि या किथे किथे के संबंध हूंदा आहिनि या बहस मुबाहिसो बि हूंदो आहे त हुते असां हिकिड़ो इस्लाम कमांड आहियूं नाटक छो थो करे। बराबरि साईं, लोक वहिंवार में असां वटि इहो आहे। हाणे जेकॾहिं नाटक जेको स्टेज नाटक जी ॻाल्हि जेका अचे थी त उनखे ख़बर आहे तव्हांखे त उनखे पंजो वैध करे चयो वेंदो आहे। त पंजो वैध ऐं लोक नाटक में कहिड़ो फ़र्क़ु आहे? इहो सुवालु सभिनी खां पहिरीं असांजे साम्हूं थो अचे। हिते नाटक कंदड़ लिखंदड़ असांजा आज़मूदगार दोस्त वेठा आहिनि त जेके मंझि जा नाटक आहिनि उन्हनि जा जुदा जुदा क़िस्म थींदा आहिनि। वक़्त जे ख़्याल खां बि, विषय जे ख़्याल खां बि, शैलीअ जे ख़्याल खां बि। जीअं हाणे धार्मिक नाटक थींदा आहिनि, ऐतिहासिक नाटक थींदा आहिनि, पंगिती नाटक थींदा आहिनि, मज़ाक़ी नाटक थींदा आहिनि। वक़्त जे हिसाब सां लिखूं त एकांकी नाटक थींदा आहिनि, वन एक्ट वारा। तंहिंखां पोइ जेकॾहिं वॾा हूंदा आहिनि जंहिंखे तवील नाटक चवंदा आहियूं त ॿिए अंकी हूंदा आहिनि। जेको या जनरल जेको आहे सो तिर अंकी नाटक हूंदो आहे। वरी हुनजो ॿियो रूप आहे छाया असांजो टेक्निक जे ख़्याल खां स्टेज नाटक, रेडियो नाटक, टीवी नाटक, रील जेको हाणे नओं अची वियो आहे सोशल मीडिया ते रील, ऐं साण गॾु जेको आहे सो असांजा नाटक जेके नृत्य नाटिका बि असीं चऊं था, जंहिंमें नृत्य बि हूंदो आहे, गीत हूंदा आहे। जीअं अनिला सुंदर जा तव्हां असां नृत्य नाटिका ॾिठियूं आहिनि। मां उन्हनि जो ज़िक्र इन करे थो कयां छाकाणि जो उन में वधि में वधि असांजो सिंधी कल्चर, सिंधी संस्कृति ऐं असांजी परंपराऊं जे भगत में अचनि थियूं। तीअं नृत्य नाटिका में बि लोक आखाणियूं ॾिण तव्हां जेकॾहिं उन नृत्य नाटिकाऊं ॾिठियूं हुजनि त उन में इहो सभु असांखे गीत संगीत नृत्य जे हवाले सां मिले थो। ऐं वरी जेका जेको दृश्य अचे थो उहा पोशाक बि उन में असांखे मिले थी। हाणे इहो त थियो नाटक ऐं नृत्य नाटिका जे बारे में। हाणे सुवाल त पोइ लोक नाटक वरी छा आहे? हाणे लोक नाटक लोक माण्हुनि जो त आहे, लोकनि जो त आहे। ऐं तव्हांखे इहा बि ख़बर आहे त हर स्टेट खे, हर भाषा खे पंहिंजा पंहिंजा लोक नाटक आहिनि। जीअं गुजरात जो भवाई आहे, असांजे महाराष्ट्र जो तमाशो आहे, तंहिंखां पोइ बंगाल पासे जेको आहे सो यात्रा आहे। इहे अहिड़े नमूने जे भगत बि हिकु लोक नाटक जो आगरे पासे थींदो आहे जंहिंजो नालो ई भगत आहे पर लोक नाटक असां वारी भगत जो रूप कोन्हे। त लोक नाटक माना उहो जेको लोकनि जी तरफ़ां पेश कयो वेंदो हुजे। लोक नाटक ऐं स्टेज नाटक में कहिड़ो फ़र्क़ु आहे? लोक नाटक जी स्क्रिप्ट कोन थींदी आहे, जंहिंखे एक्स टेम्पो चवंदा आहियूं या इम्प्रोवाइज़ेशन जंहिंखे चवंदा आहियूं। कथा हूंदी आहे, कथा हूंदी आहे, पर हुनजो लिखित रूप जंहिंखे चइजे थो तमामु तमामु रेयर केसिस में हूंदो आहे। ऐं जेके लोक नाटक पेश कया वञनि था उन्हनि लोक नाटकनि में धार्मिक अनासर ऐं मज़ाक़ी अनासर जेके क्लब चइजे थो चर्चा जो उहे वधीक थियनि था। ऐं लोक नाटकनि जी का मंच जे भगत जी न थींदी आहे, पर लोक नाटकनि जी बि मंच किथे हूंदी आहे किथे न हूंदी आहे।
माना बिना मंच जे बि जेकॾहिं रस्ते ते नाटक जंहिंखे असीं घिटीअ जा नाटक चवंदा आहियूं, नुक्कड़ नाटक, हा नुकड़ नाटक जंहिंखे चइजे थो, ओड़े नमूने असीं लोक नाटक बि नुकड़ नाटकनि ते असीं या रस्तनि ते या खुॾनि ते या बाग़ीचनि में करे सघंदा आहियूं। त इहे जेके लोक नाटक आहिनि इहे मजमूई हूंदा आहिनि। लोक नाटक जो जेको रूप आहे उहो मजमूई हूंदो आहे, उन में कंहिं बि हिकु शख़्स जी हिसेदारी कोन हूंदी आहे। जेकॾहिं हिसेदारी ईंदी आहे त उनखे असीं मोनो एक्ट या वन कैरेक्टर किरदारु चवंदा आहियूं। जंहिंमें तव्हां काको कॾूमल ॿुधो आहे, 3 एक्ट प्ले आहे, उहो वन एक्ट किरदारु आहे, हिकिड़ो ई किरदारु आहे, पर हुन में जेको असां भाव आहिनि टेक्निक्स जो हुन में वधीक उपयोग थींदो आहे। लोक नाटक में कंहिं बि क़िस्म जी टेक्निक न हूंदी आहे, उहो सहज सुभाउ पेश थींदो आहे, उनजी रिहर्सल बि कोन थींदी आहे। लोक नाटकनि जी रिहर्सल बि कोन थींदी आहे, पर जेकॾहिं चाही करे, जेकॾहिं असीं ॼाणी बुझी कंहिं विषय ते उहो नाटक जेको आहे लोक में पेश कयूं था त उते असांखे रिहर्सल करण जी ज़रूरत पवंदी आहे। बाक़ी जेको आहे सो रिहर्सल जी उनखे ज़रूरत न पवंदी आहे। हाणे जेके लोक नाटक आहिनि तव्हां ॾिसंदव त तमाशो मंच ते थींदो आहे, या कथा कथन जो हिकिड़ो ॿियो नमूनो तव्हांखे ॿुधायो वियो पांडवणीअ जो, हुन लाइ बि मंच खपंदो आहे, पर खुलियल मैदान ते बि पांडवणी पेश करे सघिबी आहे। जीअं तव्हांखे मूं ॿुधायो त भगत जो मंच न थींदो आहे, ऑडियंस जे विच में, दर्शकनि जे विच में कहिड़े बि नमूने वेठा हुजनि, हिकु घिटीअ वांगुरु भई जेका या थिए थो, हा जेके साज़ींदड़ हूंदा आहिनि उहे जेके उते वेहंदा आहिनि उनजे लाइ संदुल या कुझु हूंदो आहे वेहण जो, छाकाणि जो साज़ वॼाइण जे लाइ उन्हनि खे प्लेस त खपे। त इहे जेके लोक नाटक आहिनि तव्हां ॾिसंदव त सॼी इंडिया जा जेके बि लोक नाटक आहिनि, जेके जेके नाला तव्हांखे ॿुधाया, ॿिया बि आहिनि, उहे नाला मां पोइ डेग में नथो वञा, हर राज्य खे पंहिंजा लोक नाटक आहिनि। त लोक नाटक जी जेका परंपरा शुरू थी आहे न, तव्हां ॾिसंदव स्टेज नाटकनि खां अॻु जी इहा परंपरा आहे। फोटा मूं वटि आहिनि ऐं उहो लिखियल रूप में जेके खपे कंहिंखे भाई हीअ नुघरी भाई, भाई हीअ नुघरी भाई, निघुरी भाई, कंहिंखे नज़र अचे थी कंहिंखे न, घर घर खे लॻल आहे, हर घर खे लॻल आहे, कंहिंखे नज़र अचे थी कंहिंखे न। अंदर जी बाहि, ॿाहिरि जी बाहि, घर घर खे लॻल आहे, पर कंहिंखे नज़र अचे थी कंहिंखे न। वेर जी बाहि, पिछोड़े जी बाहि, साड़ जी बाहि, दुश्मन जी बाहि, विद्रोह जी बाहि, खामोशीअ जी भी बाहि, हर घर में बाहि, कंहिंखे नज़र अचे थी कंहिंखे न। घर घर में लॻल आहे, हर घर में लॻल आहे, पर कंहिंखे नज़र अचे थी पर कंहिंखे न। इहा बाहि, इहा नुघरी